नाज़रीन, सन भरसां खाणोट में JUI तरफां सियासत मुस्तफ़ा इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस के उनवान से सियासी जलसो मुनक़िद कियो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सियासत इबादत जो नालो आहे, पर सिंध जे सियासतदान अवाम के गुमराह करे सिर्फ लुटमार ही कई आहे। सिंध जा माण्हू हुकुमराननि जी मुबैना करप्शन लुटमार जे करे भोगे रहिया आहिनि, जंहिंजे करे सियासत जी माना ही तब्दील थी वई आहे। हिन वक़्त माण्हू सियासत के लुटमार करप्शन जो नालो ॾियनि था। सियासत जी इस्लाम में फज़ीलत के बहाल करण, उन जी असुल माना अवाम के ॿुधाइण जे लाइ जमियत उलमा इस्लाम तरफां खाणोट में मीर शाहजहान खोसो ऐं मौलाना सुधीर अहमद रिंद जी मेज़बानीअ हेठि सियासत मुस्तफ़ा व इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जो शानदार जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे जी सदारत JUI सूबा सिंध जे अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरे कई, जंहिं पंहिंजी सदारती किताब में चयो त सियासत अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। सियासत जी माना सही सहमत में अवाम जी ख़िदमत करे जदोजहद करे अवाम के पंहिंजा हक़ ॾियारणु आहे। जलसे के सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल आलमनि पिणु ख़िताब करे सियासत जी पाकीज़ीअ ते रोशनी विधी, जॾहिं त मशहूर नात ख़्वाननि नातूं ॿुधायूं। उन मौक़े ते कॉन्फ्रेंस में शरीक JUI अॻवाननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु जे प्रोग्राम में सियासत मुस्तफ़ा जे उनवान सां प्रोग्राम मुनक़िद करे आवाम के ख़ुसूसन नौजवान तबके ॿुधाईंदासीं त सियासत करणु सिर्फ़ आम माण्हू जो ठग चोर लोफर करप्शन वारे माण्हू जो करप्ट माण्हू जो कमु न आहे, बल्कि सियासत हक़ीक़त में पैगंबरी पेशो आहे। सियासत उन माण्हू जो कमु आहे जेको पंहिंजे हक़ खे जाइज़ हक़ खे पंहिंजे मालिक ताईं पहुचाए, जंहिंजो हक़ हुजे उन ताईं पहुचाए ऐं अवाम जी ख़िदमत करे सघे। जमियत उलमा इस्लाम इन पंहिंजे खानोट शहर जे अंदरि हिकु पावर शो ॾसियो आहे, जेको सम्झो त वॾी हज़ारनि तादाद में हिते माण्हू आया हुआ। काइदे सिंध लामा राशिद महमूद सूमरो साहिब इन जा महिमान ख़ासि हुया ऐं तव्हां पाण मजमू में अंदाज़ लॻाए सघो था त इंशाअल्लाह हाणे ईंदड़ वक़्त में हेड़ी महिनतूं रहियूं, हेड़े कारकुन जो जोश ऐं जज़्बो रहियो त इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में मुस्तक़बिल में ही ज़िलो जामशोर जमियत उलमा इस्लाम जो किलो साबित थींदो। लिहाज़ा असां पंहिंजनि इवेंट्स या पंहिंजनि प्रोग्रामनि जो जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे सियासत मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस, उन जो मक़सदु इहो आहे त उहा ई सियासत कामयाबी हुई जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हूंदी। लिहाज़ा असांजे हिननि इवेंट्स जो, असांजे हिन जलसनि जे करण जो मक़सदु इहो आहे त मज़हब ऐं सियासत हिकु चीज़ जो नालो आहे। जॾहिं मुल्क जे अंदरि हिकिड़ा सालिया माण्हू मज़हबी माण्हू जेको आहे इक़्तिदार ते ईंदा ऐं उन जे हथ में जेकॾहिं हुकुमरानी मिलंदी त मुल्क जे अंदरि ही जेके बि मामलात असांखे नज़र अचनि था उहे मामलात न हूंदा, बल्कि मुल्क खुशहाली सलामती तरफ़। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जा सियासतदान सियासत जी सही माना खे सम्झी अवाम जी ख़िदमत कनि त सिंध तरक़ी कंदी ऐं सियासत जो नालो लुटमार मां बदिलजी खुशहाली थींदो। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ सन।